तो बर वक्त कार्रवाई करते हुए दहशतगर्दों के अदाइन को नाकाम बनाए। इस वाक़े पर मदनी सूरत। देखिए, इंतहाई अफसोसनाक वाक़या, और वही जो प्रॉक्सीज हैं इंडिया की और दीगर जो दुश्मन ममालिक हैं उनके यहाँ पे काम कर रहे हैं, लेकिन हमारे बहादुर फोर्सेस ने, रेंजर्स के जवानों ने और पुलिस ने उन सबको जहन्नुम वासिल किया। और इस तरह की जो मजमूम हरकतें हैं वो हमारे हौसले कम नहीं करेंगे, और हम सब अपनी फोर्सेस के साथ हैं। चलो ये ॿुधाइजो, कल तव्हां पंहिंजी तकरीर में चयो हुयो त जेके पीपुल्स पार्टी जा अॻुवान तकरीरूं करे रहिया आहिनि हुनमें लफ़्ज़नि जो इस्तेमालु कयो थो वञे, उन सां मुतवा ताज अदाद उन्हनि जे अबाव अजदाद जी तज़लील थी आहे। छा सम्झो था पीपुल्स पार्टी जे अॻुवान खे पंहिंजी तकरीर खे ठीकु करणु घुरिजे, तव्हांखे ॾिसो, मां अव्हांखे अर्ज़ु कयां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशा सॼे मुल्क जी पार्टी रही आहे, ऐं असांखे पंहिंजा जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि उन्हनि सभिनी लाइ तमामु घणी इज़त आहे। हे तफ़रको ऐं इहे सभु शयूं हिननि ई पैदा कयूं जॾहिं हे आया, ऐं हिननि ई इहे जेके छा चवंदा आहिनि दूरियूं पैदा करण जी कोशिशि कयूं, ऐं हिननि जी सियासत जेका आहे उहा आहे इन ते त माण्हुनि खे एक्सप्लॉइट कनि, हुननि जे अंदरूं अहिड़ी शयूं उन्हनि खे ॿुधाइनि जो हुननि जा जज़्बात अॻिते अचनि। इहे छड़ो कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। हिननि अची हिते सिंधी ऐं महाजरनि जो अवां ॾिठो त केतिरो वॾो नुक़सान थियो। इहे जेके बोरी बंद लाशनि जूं ॻाल्हियूं कंदा पिया, अव्हांखे कल्ह जीअं सईद गनी साहब बि ॿुधायो त असांजो जेको पीपुल्स सेक्रेटेरिएट आहे उते केतिरनि शहीदनि जो सॼो हिकिड़ी गैलरी ठहियल आहे, त जेके हिननि जे दहशतगर्दनि असांजे जेके आम वर्कर हुयो कराचीअ जो मुख़्तलिफ़ इलाक़नि जो, उन्हनि खे जीअं बेदर्दी सां शहीद कयो वियो। हे त दहशतगर्द हुया। असां त हिननि खे चवंदा त बाबा तव्हां पंहिंजे हुन जेको बि तव्हांजो हुयो जिन खे तव्हां छॾे आयो हुननि जी पॉलिसीज़ जे करे हाणे जे उहा ॻाल्हि निकिरी त उनखे ओन छो था कयो? तव्हां त हुन खां परे थियो न, त बाबा असां इन करे ई हुन इल्ताफ़ खे छॾियोसीं त हो मुल्क दुश्मन हुयो, हो सिंध खे हिस्सनि में विरहण चाहे पियो, जिनापुर जो ख्वाब ॾिसे पियो, ऐं दहशतगर्द हुयो। हुननि माण्हुनि खे हिते बोरी बंद लाशूं ॾिनियूं, भत्ता कल्चर ॾिनो, रोज़ जलाओ घेराओ ऐं इहे जेके बाहियूं ॾिनियूं वेंदियूं। कराची तरक़ी छो न कयो? इन करे जो हिननि जा वरी जेके नुमाइंदा हुया गवर्नमेंट में हुजनि या इदारनि में हुजनि, बल्दियाती इदारनि में हुजनि, उन्हनि गैर कानूनी तौर ते अलॉटमेंटूं कयूं। हज़ारनि दहशतगर्दनि खे 6,000 माण्हू उन्हनि हिकिड़े ॾींहं में रखिया। कराची जी तबाही जो असल सबब त हे आहिनि। उन खां अलावा त बहितर पियो हले, हाणे बि असां पूरी कोशिशि कई आहे बहितरी आणियूं था, ऐं सिंध गवर्नमेंट चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे विजन, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब, अली फरियाल टालपुर साहिबा ऐं सीएम साहब सॼो ॾींहुं उन जी टीम कमु कनि पिया। असांखे वफ़ाक़ खां बि फंड घटि था मिलनि, पर उन जे बावजूद जेको क़ाबिलियत आहे चीफ मिनिस्टर सिंध जी, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हुजे या ॿाहिरनि वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, यूरोपियन यूनियन वारनि सां जेको असांजो सिलसिलो आहे उन सां फंड अचनि था, ऐं उहा तरक़ी बि हिननि खे नथी वणे पई। ऐं इहे इदारा तॾहिं कंहिं सूबे खे सपोर्ट कंदा आहिनि जॾहिं उते ट्रांसपेरेंसी हुजे ऐं उते कमु थींदो। हिते पाकिस्तान में सभिनि खे ई स्पेस आहे, ऐं हिन दफ़े अवां ॾिठो त अल्हम्दुलिल्लाह इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा इहे ॾियारा जेके आहिनि इंतहाई अमन सां गुज़रिया, ऐं पूरे मुल्क में को बि वॾो नाख़ुशगवार वाक़ियो न थियो। इहा इन हुकूमत जी ऐं सभिनी जी हिकिड़ी बहितर ई सिलसिलो आहे जंहिंजे तहत इहो अमन अमान सां थी। साहब इहो ॿुधाइजो, बल्दियाती कानून में तरमीम थियणी हुई, उहो किथे पहुती? हाणे बल्दियाती जेके आहिनि चेयरमैन हुननि जो सीनियर पूरो पियो थिए, उन्हनि खे एक्सटेंशन ॾिनी वेंदी या जल्द इलेक्शन थींदा? तरमीम करे थींदी? तरमीम तयार आहे, बजट सेशन जे करे न अची सघी। पूरी कोशिशि हूंदी त जेको बजट खां पोइ जेको सेशन थींदो उन में आणींदासीं। को बि टेन्यूर वधाइण जी ॻाल्हि न आहे, टेन्यूर उहो ई रहंदो, पर असांजी कोशिशि इहा ई आहे त जीअं हिकिड़ो टेन्यूर कंप्लीट थिए त ॿियो टेन्यूर जो इलेक्शन फौरी थिए।